तालका प्रेस क्लब बीरो खान के ॿाहिरां जिते एरिगेशन ट्रेड यूनियन के मुलाज़िमनि तरफां पंहिंजे मुतालबे जी मनता लाइ एहतजाज कयो आहे। अचो त हुन खां पुछूं त वधीक हुनजो चवणु छा आहे। असांखे सन कोटा ॾिनी वञे, असांखे पंहिंजो इहो जाइज़ हक़ आहे। सीएम सिंध बि असां वाइदो कयो, असुल खां वठी इहो असांखे सन कोटा असांखे हुई ऐं मिलंदी अचे पई। 2012 खां हिननि असांजी सन कोटा बंदि कई आहे। वरी हिननि सियासी भर्तियूं करणु शुरू कयूं। कैनाल तबाह थी आहे, को ड्यूटी करण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं असांखे सन कोटा ॾींदा त असांजा पुराणा माण्हू उहे ड्यूटी कंदा ईंदा। उनखां पोइ असांखे सिहत कार्ड ॾिनो वञे ऐं जेका आहे फोती कोटा आहे उनखे आसान कयूं वञे। असां इहो ई पुरज़ोर अपील कयूं था त असांजा जाइज़ मुतालबा जेके आहिनि उहे मञा वञनि। उन में जेको आहे सो फोती कोटा आहे, उन में जेको आहे सो हाज़िर सर्स में जेके मुलाज़िम गुज़ारे वञनि था उन्हनि खे जेको आहे सो अपॉइंटमेंट कयो वञे ऐं उन्हनि खे सही तरीक़े सां जेके मराहतूं आहिनि ऐं जेकी बि उनजी माना जेको सिस्टम आहे उनखे पघार जल्द ॾिनी वञे। असांखे सन कोटा ऐं जेके असांजा रिटायर मुलाज़िम थी विया आहिनि उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं असांखे सिहत कार्ड ॾिनो वञे। हिन वक़्त ताईं हुकूमत सिंध हिन वक़्त ताईं का बि हिन ते अमल न कयो आहे। असांजी केतिरा दफ़ा असां लांग बात कया आहिनि, ॻाल्हियूं बि थियूं आहिनि, पर बहरहाल उन्हनि हा बि कई, पर हिन वक़्त हुन ते कोई अमल न थियो आहे। असां तंहिंजे करे अदी फरियाल टालपुर ऐं पंहिंजो सीएम साहिब खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे सन कोटा ॾिनी वञे। जीअं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो ऐलान थियल हो ऐं मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो बि ऐलान थियल हो त सन कोटा बहाल इन टाइम में। कार्ड आहे उहो असांखे ॾिनो वञे। उहो असांखे तॾहिं था ॾियनि जॾहिं असां मरी था वञूं। हाणे जॾहिं ज़िंदा नथो मिले मोए खां पोइ असांजे कहिड़े कम जो थो। इन जे करे असांजो आहे अॼोको हिकिड़े प्रोग्राम, पर पूरी सिंध में आख़िरी जेको असां कयो आहे इहो पंहिंजो इन मंझि लाड़काणे में 21 तारीख़ उन मंझि असां पंहिंजो लाइ अमल तयारु कंदासीं। एरिगेशन जे मुलाज़िमनि जा वीचार हुआ जिन जो चवणु हुयो त जल्द खां जल्द असांजा जेके मुतालबा आहिनि सन कोटा फोर्ती कोटा समेत जेके हेल्थ अलाउंस आहे उहे जारी कया आहिनि। ॿी सूरत में असां कराची खां लाड़काणे ताईं पैदल मार्च कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।